वेलकम बैक नासिन। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालो त टडोलायर में STP जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ SSP ऑफिस ॾांहुं धरणो हयो वियो आहे। अल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। STP अख़बार निसार की अवांखे अपडेट कंदा हलूं त टडोलायर में STP जे वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ SSP ऑफिस ॾांहुं धरणो हयो वियो आहे। अल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल खे 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। STP अख़बार निसार कीरियो जो चवणु आहे त SSP पारां जोड़ियल टीम ते असांखे एतमाद नाहे। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल संजय, ॿुधाइणो आहे त टडोलायर में STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण करे STP जेको आहे SSP ऑफिस साम्हूं धरणो हयो आहे। STP जे हज़ारे कारकुन पारां STP हाउस खां रैली कढी SSP ऑफिस साम्हूं धरणो हयो वियो आहे। त ॿुधायां त अल्ताफ़ जसकाणी जे क़त्ल खे 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न थियण करे जेको हिन वक़्तु धरणो लॻल आहे। STP अॻवाननि निसार कीरियो असद जसकाणी जो चवणु आहे त अल्ताफ़ जसकाणी बाबति त SSP टीम जोड़ी आहे बिल्कुलु एतबार न आहे, छो त 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस अञा ताईं को बि कख भञी बीणो न कयो आहे। उतां ॿुधाइणो आहे त 2 कलाक गुज़री चुका आहिनि, पर STP जो जेको धरणो आहे SSP टडोलायर जे ऑफिस साम्हूं लॻल आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।